अल्लाह आमीन बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व आले मुहम्मद अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व आले मुहम्मद मजल आलम सवाब सवाब मजलिस पाक सवाब नगर यार सवाब इमाम चुनल मौसूम हदीस पेश करूंगा बानी मजलिस जा जेतरा वक्त और करीब मातिया सभी रूहन के सवाब मिले मौला हुसैन ने सके असांजे भाउन जो तड़ो छण मौला कबूल फरमाए मौला हुसैन ने सके तमाम मोमिनन जो अची मौला जो ज़िक्र ॿुधण मौला कबूल फरमाए मौला हुसैन ने सके असां गुनाहगारन ज़ाकिरन जी ड्यूटी कबूल फरमाए मौला हुसैन ने सके असां तव्हां सभिनी के करबला जी मदीने जी शाम जी रान जी ज़ियारत कराए मौला हुसैन ने सके बार इमाम जो जल्दी ज़हू फरमाए गॾिजी सलवात पढ़ो साला मोहम्मद आले मोहम्मद नाराए तकबीर गंज वेठा वाला जो नालो बाद बोला नाराए तकबीर नाराए रिसालत नाराए रिसालत नाराए हैदरी नाराए हैदरी हुसैनियत हुसैनियत यजीदियत यजीदियत सादाज हर दुश्मन ते लानत कजी सलवात पढ़ो सादाज अल्लाह औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम लख एहसान खालिक अकबर जा जंहिं तव्हां असांखे इंसान बना साईं खे घणो न विहण ॾींदासीं बिस्मिल्लाह बस 5 मिंट लख एहसान खालिक अकबर जा जंहिं तव्हां असांखे इंसान बनायो लख एहसान खालिक अकबर जा जंहिं तव्हां असांखे मोहम्मद मुस्तफ़ा जहिड़ो नबी ॾिनो लख एहसान खालिक अकबर जा जंहिं तव्हां असांखे अली जहिड़ो इमाम बस ख़ुशि नसीबो अली वारा जंहिंजा इमाम 12 मौसूम 14 सभु सैयद इन्हनि में उम्मती हिकु न सभु सैयद क़यामत जे ॾींहुं हर शख़्स पंहिंजे पंहिंजे इमाम जे पोयां उथंदो पोइ मां घुरंदो या दुआ घुरंदो आहे ख़ुदा कंदो जंहिं जंहिं इमाम जी पैरवी करे उहो उन जे गॾु तव्हां असां ॿारनि बस 5 मिंट ज़िक्र मसाइब मुझे मौला हुसैन अलैहिस्सलाम जॾहिं साईं रुबाब सां शादी कई न बिस्मिल्लाह इन साईं जी डोली आई मदीने में जॾहिं दरवाज़े ते डोली रखी वई मुंहिंजी साईं डोलीअ मां निकिती हुसैन जे दर जे चाउठ खे चुमे रोई चई थी हुसैन जा घर गवाह रहिया हुसैन जा घर गवाह रहिया मां सैयदनि जी कनीज़ बणिजी आई साईं फिज़ा गॾु है जॾहिं अंदरि थिया सभु बीबियूं मिलियूं मुंहिंजी साईं फिज़ा ॾिसी चए थी रुबाब जेके साम बीबियूं अचनि थियूं न इहे हुसैन जूं 3 भेनरूं ठही आहे 3 भेनरूं थी मिलणो थी तो हिननि सां बसि मुंहिंजी साईं ज़ैनब जीअं वॾी आई न मुंहिंजे साईं भाकुर पातो भाॼाई खे भाकुर पाए चएसि भाॼाई चवंदी हूंदी त हुसैन जूं भेणियूं ॼञ सां न जेकॾहिं सच भाई त असां नाने जे रोज़े ते मिला असांखे इहा ख़बर बि न आहे त मां मलक में कीअं वेठो माली जी थी आहियां दुआ थी कयां अल्लाह औलादूं ॾींदई हिकु धीउ हूंदई हिकु पुटु हूंदई जेका तुंहिंजी धीउ हूंदी उहा मूंसां गॾु हूंदी जेको तुंहिंजो पुटु हूंदो उहो पीउ सां गॾु हूंदो बसि मौला जा मातदार मां ईअं पढ़ंदो आहियां मुंहिंजी साईं जी दुआ क़बूल थी पहिरियों हिन दुनिया ते साईं सकीना आई जॾहिं साईं सकीना आई न साईं फिज़ा दिल में ख़्यालु कयो त जेकॾहिं हुसैन खे रुबाब मां अल्लाह पुटु ॾिया त मां हुसैन खां इनाम वठां हा इहो दिलि में इरादो कयो हुसैन अची ॾिसी चयो अम्मा
जे सच भाई न या धी मुखे पुटन का वधी प्यारे अम्मा मुझी या धी नटड़ी ऊपर हुंदो तो दुख वडा होंदो बोला जा मातमदार बस मां ये चवाली असंगारा ये न साईं मुझे चयो त तुझी धी मूसा गड हुंदे 17 ॾींहंनि जो अली असंगर थियो मां ये चवा हुसैन नाने जो वतन मदीनो छॾियो करबला में पहुतो मां ये पढ़ंदो अली वारो अली असगर बाबे सां करबला में सुम्ही पियो जीअं साईं ज़ैनब ज़ेवर पाता ये सकीना जीअं बिना बलाण उठनि ते मां चवां बीबी वेठी हुई सकीना वेठी बस इहो सफ़र शुरू थींदो हलंदो हलंदो अली वारो मां ईअं पढ़ंदो आहियां शाम में पहुतो सैयदनि खे ज़िंदान उहो मिलियो जंहिंजे मथां छत न हुई सुबुह जो पखी गुज़रनि हा न सकीना ॾिसी चया सजाद भाउ इहे पखी काॾे था वञनि मुझे इमाम ॾिसी चया भेण खाइण पीअण जे तलाश में वरी वापसि मोटंदा भाउ हाणे काॾे था वञनि इमाम रोई चया पंहिंजे वतन ते वञनि था जॾहिं न चया वतन ते रोई चया सजाद पाण वतन ते हलंदासीं मुझे इमाम रोई चया भेण असां ॿिया वेंदासीं तूं न हलंदे बस मौला जा मातमदार या मुझी साईं बाबा बाबा करे रोए हा एक रात बाबे के ख्वाब में ॾिठई मुझी साईं ज़िंदान में रोंदी थी ओ मुझा गरीब बाबा ओ मुझा अल्लाह रासी बाबा मौला जा मातमदार जॾहिं रुनो न सिपाहियुनि ते खुद ॿुथो सिपाही भॼंदा विया हिकु मौसूम आहे जेका अंदरि बाबा बाबा करे रोई रही आहे असां नौकरीअ खां बस था कयूं ऐं मलाउन चवनि थो मां बंदोबस्तु कयां थो मन मलाउन सिपाही मोकिलियो वञ सजाद खे वठी आ मुंहिंजे मौला खे वठी आयो जेका मौसूम बाबा बाबा करे रोई रही आहे उहा तुंहिंजी छा थींदी आहे मुंहिंजे मां ॾिसी चए थो नंढड़ी भेण आहे 4 साल उमिरि अथसि राति बाबे खे ख्वाब में ॾिठो अथई तॾहिं रोए थी चए थो तुंहिंजी भेण चुप कंदी चए थो हा मुंहिंजी भेण चुप कंदी ईअं कर मूंखे पंहिंजे बाबे जो सिर ॾे ओ अली वारा सिर खई ईअं मुंहिंजो मौला खणंदो अचे रोए चए थो बाबा जे कॾहिं ॿी शाम हुजे सजाद हाज़िर बाबा मुंहिंजे पुठीअ जो हाल ॾिसी ज़ालिमनि वॾा ज़ुल्म कया ये इमाम खड़ी आयो जिंदान में पूछे तो अम्मा मुझी भेड़ काथे आ साईं चेती करबला जो कहानियों बुधाए अल्लाह अल्लाह करे सुमारो तमास इमाम जो आवाज आयो मामा बाबे जो सिरवांदो जने चई बाबे जो सिरवांदो तम सकीना उथिया सजाद बाबो मुखे ये बाबे जो सिरवटी जमीन ते सुतिया रोई चेती बाबा 4 साल सीने ते सुती मां बाबा जो भाग धारती लाया जा वण कदे साईं जो परवाज थी वियो मुझी साईं सीधी च सजाद कंडण कढण वारी भेण मरी वे इमाम जो आवाज आयो जल्दी कयो मां मुझे भेण के गुस्ल ॾियो बस गुस्ल आयो सभिनी बीबियूं आयूं मुंहुं ॾिठऊं इमाम जो आवाज़ आयो मां मुंहिंजे भाउ खे सॾु कर अमार बाप खे चओ सकीना जो मुंहुं ॾिसे मुंहिंजी साईं चए थी भाॼई हली आहे सकीना जो मुंहुं ॾिसी आहे रोई चए थी हुसैन सां वाइदो करे आई आहियां तोखे धुप ते ॾिसियूं थी वञा न त तो पाणी पीअंदमि न छांव ते वेहंदमि मुझे लाशो खणी अचो सकीना जो लाशो खणी आया मुझे साईं मुंहुं ॾिठो ईअं मथे मुंहुं करे चए थी मुंहिंजो अल्लाह मुंहिंजो सैयदनि का रिश्तो ख़तमु थी वियो जॾहिं चई ख़तमु थी वियो आहे साईं ॾिसी चए थी भाॼाईअ